महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो, महीनो कतीअ जो आयो आयो। जागण जो कयो सायो, वारी जावा, हाँ जागण जो कयो सायो, वारी जावा, वारी जावा बलिहारी जावा, वारी वारी जावा, बलिहारी जावा। महीनो कतीअ जो आयो आयो। महीनो कतीअ जो आयो आयो। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। अध्याय 15। सत्य शर्मा जो कारकत जे उमास जो विर्त रखी धनवान थियण। महर्षि नारद जी चवण लगा त हे राजा पृथु, उमास जे ॾींहं जे उत्सव करण करे घर में श्री लक्ष्मी माता अची निवास कंदी आहे। कॾहिं बि उन्हीअ घर में किलकिल या दरिद्रता कोन ईंदी आहे। हिकु सत्य शर्मा नाले ब्राह्मण जी कथा मां तोखे ॿुधायां थो, जंहिंखे कारकत महीने जी उमास ॾींहुं घर में ॾीयन ॿारण करे श्री लक्ष्मीअ माता जी कृपा थी हुई। सा कथा हिन रीत आहे। शूरसेन नगर में सत्य शर्मा नाले हिकिड़ो सुशील ब्राह्मण रहंदो हो। ग़रीबीअ करे तमामु ॾुखिया ॾींहं गुज़ारींदो हो। इन हूंदे बि श्री भॻवान जी पूजा पाठ विर्त नेम नियम पूर्वक कंदो हो, पर धन खां सवाइ ॾाढो ॾुखियो जीवन गुज़ारींदो हो। हिक भेरे कंहिं पहुतल महापुरुष जो संग थियो। हिन पंहिंजी दुखी हालत उन महात्मा खे ॿुधाई। तंहिं ते हुन महापुरुष चयो त हे सत्य शर्मा, धन प्राप्तीअ लाइ सवलो उपाउ इहो अथई जो तूं श्री भोलानाथ जो वञी पूजन कर। इहा सलाह मञी सत्य शर्मा श्री यमुना जीअ जे पवित्र कंठे ते श्री महादेव जो लिंग बणाए उन्हीअ जी सची सिक ऐं श्रद्धा सां पूजा करण लॻो। इन जी पूजा ते राज़ी थी श्री भोलेनाथ प्रगट थी दर्शन ॾेई चवण लॻा त हे सत्य शर्मा ब्राह्मण, तूं हिन शहर जे राजा खां इहो घुर त कारकत महीने जी उमास ॾींहुं तोखां सवाइ नगर में कोई रोशनी न करे, माना ॾीया न ॿारे। एतिरो चई श्री महादेव अलोप थी विया। सत्य शर्मा श्री शंकर भॻवान जी आज्ञा मञी राजा जे कचहरीअ में अची उनखे सवाल कयो त हे राजा, तव्हां भिख्या में मूंखे इहो वचन ॾियो त हिन कारकत महीने जी उमास ते सॼे नगर में मूंखां सवाइ को बि ॾीया न ॿारे। राजा उनजो सवाल ॿुधी हिकदमि हा कई ऐं होको ॾियारियईं त हिन कारकत महीने जी उमास ते कोई बि पंहिंजे घर या वाट ते ॾीयो न ॿारींदो। राजा जे हुकुम मूजिबि ईअं ई थियो। जो उमास ॾियारे सत्य शर्मा ब्राह्मण खां सवाइ पूरे नगर में कंहिं बि रोशनी न कई। सॼे नगर में काथे बि रोशनी न ॾिसी श्री लक्ष्मी माता हुन ब्राह्मण सत्य शर्मा जे घर में आई। सत्य शर्मा ब्राह्मण श्री लक्ष्मी माता खे प्रणाम करे चयो त हे माता, तव्हांजो सुभाउ चंचल आहे, इन करे स्थायी रूप में माना हमेशह मूं वटि पंहिंजी कृपा दृष्टि बणाए तव्हां पाण श्री हरि नारायण सां मुंहिंजे घर में रहो, इहो मुंहिंजो अर्ज़ु आहे। ब्राह्मण जा इहे वचन ॿुधी
श्री लक्ष्मी माता चयो त तथास्तु। माना ईअं ई थींदो जो मां तुंहिंजे घर में श्री प्रभुअ सां गॾु अचल रूप में रहंदसि, पर तूं मुंहिंजो विधीअ पूर्वक पूजन कर। सत्य शर्मा चयो त हे माता, तव्हां कृपा करे ॿुधायो त उहा कहिड़ी विधि आहे ऐं कीअं मां पूजन कयां। श्री महालक्ष्मीअ चयो त हे ब्राह्मण, तूं ध्यानु ॾेई ॿुध। हिन कारकत महीने जी उमास ॾींहुं सुबुह सवेल उथी सनानु करे श्री हरि नारायण जी पूजा करे 3 पहर में पितरनि नाले श्राद्ध करे ब्राह्मणनि खे भोजन खाराए। तंहिंखां पोइ शाम जो गौशाला, मंदर, शिवालय, टिकाणे, मसाणनि में ऐं टिवाटे ते ॾिया ॿारे। तंहिंखां पोइ सभ खां पहिरियां श्री गणेश भॻवान जो पूजन करे कुबेर देवता जी पूजा करे श्री हरि नारायण समेत मुंहिंजी पूजा करे संतन, साधन, ब्राह्मणनि, न्याणियुनि खे भोजन खाराए उन्हनि खे वस्त्र ॾखिणा ॾे। इन रीत जेको मुंहिंजो पूजन कंदो, मां उन्हीअ वटि अचल थी रहंदसि। महर्षि नारद चवण लॻा त हे राजन, सत्य शर्मा ब्राह्मण श्री महालक्ष्मीअ जे ॿुधायल विधिअ मूजिबि पूजन कयो, जंहिं करे श्री लक्ष्मी माता हुन जे घर में वासो कयो ऐं हुन जे घर मां दरिद्रता दूर थी वई। कारकत महीने जी उमास ॾींहुं घर में राति जो अखंड ॾियो ॿारण जो वॾो महात्म आहे। तंहिं करे सभिनी गृहस्थुनि खे घुर्जे त मथीअ रीत श्री लक्ष्मी माता जो पूजन करे खूब दान पुण्य करणु घुर्जे। हिते श्री पद्म पुराणे कारकत महात्म नाले 15हों अध्याय पूरो थियो। कारकत जी आहे महिमा भारी, दान पुण्य जी अथव वारी। कारकत जी आहे महिमा भारी, दान पुण्य जी अथव वारी। वेदन भी जस गायो, कयो जन्म त पंहिंजो सजायो। वेदन भी जस गायो, कयो जन्म त पंहिंजो सजायो। कारकत महीनो आयो, कयो जन्म त पंहिंजो सजायो। निज आनंद अथव ही वेलो, सफल करे वठो मानुष चोलो। निज आनंद अथव ही वेलो, सफल करे वठो मानुष चोलो। मोको हथा न विञायो, कयो जन्म त पंहिंजो सजायो। इहो मोको हथा न विञायो, कयो जन्म त पंहिंजो सजायो। कारकत महीनो आयो, कयो जन्म त पंहिंजो सजायो। कारकत महीनो आयो, कयो जन्म त पंहिंजो सजायो। कारकत महीनो आयो, कयो जन्म त पंहिंजो सजायो। बोलो कारकत भगवान की जय। श्याम सुंदर भगवान की जय। ओम जय कारकत भगवान। स्वामी जय कारकत भगवान। जेको तुंहिंजो विरत रखे थो, जेको तुंहिंजो विरत रखे थो,
पाए पद निर्वाण। स्वामी जयकार कत भगवान। महीनो सजो जो सुबह सवेर थो उथी करे स्नान। स्वामी उथी करे स्नान। तन मन जा दुख दूर थियन सब, तन मन जा दुख दूर थियन सब, पाए दया जो दान। स्वामी जयकार कत भगवान। नाम दान साठही वने थो बिगड़ल भाग महान। स्वामी बिगड़ल भाग महान। सिक श्रद्धा सा कथा बुधे जो, सिक श्रद्धा सा कथा बुधे जो, पाए सो आत्म ज्ञान। स्वामी जयकार कत भगवान। शिव शंकर ऐं पार्वती जो पुत्रवाही बलवान। स्वामी पुत्रवाही बलवान। नास कयो हो तारिकासुर खे, नास कयो हो तारिकासुर खे, पंहिंजो वधायो शान। स्वामी जयकार कत भगवान। ऋषि मुनि ऐं देव सभेई धारिन तुंहिंजो ध्यान। स्वामी धारिन तुंहिंजो ध्यान। तुलसी बड़ ऐं पिपल पूजे था, तुलसी बड़ ऐं पिपल पूजे था, कन तुंहिंजो गुणगान। स्वामी जयकार कत भगवान। जल में वासो देव करे सब, कन तुंहिंजो सन्मान। स्वामी कन तुंहिंजो सन्मान। महीनो सजो भगतन लाइ ॼण थी, महीनो सजो भगतन लाइ ॼण थी, जग में पारस समान। स्वामी जयकार कत भगवान। सुबह शाम जो करे आरती, हथ जोड़े इंसान। स्वामी हथ जोड़े इंसान। उनते दाता पाण उदासी, उनते दाता पाण उदासी, महिर करे मेहरबान। स्वामी जयकार कत भगवान। ओम जयकार कत भगवान। स्वामी जयकार कत भगवान। जेको तुंहिंजो विरत रखे थो, जेको तुंहिंजो विरत रखे थो, पाए पद निर्वाण। स्वामी जयकार कत भगवान। ओम जयकार कत भगवान। ओम जयकार कत भगवान। बोलो कारकत भगवान की जय। श्याम सुंदर भगवान की जय।